रथे ते रोभर सां ॻोठ ज़ंगेजा में शागिर्दियाणी ज़ैनब शाख ज़ंगेजो जे घर ते राति देर सां अणॼातल हथियारबंदनि हमलो करे घर ते फायरिंग कई। इन ई हवाले सां राब्तो करे शागिर्दियाणी ज़ैनब ज़ंगेजो ॿुधायो त हथियारबंदनि असांजे दर ते बि फायरिंग कई ऐं इन बाद घर में दाख़िल थियण जी कोशिश कई त पाड़ेसिरनि हवाई फायरिंग कई, जंहिं बाद हथियारबंद फरार थी विया। जंहिं बाद थाणे ते इतलाउ कयो ऐं पुलिस पहुती। पुलिस हथियारबंदनि जो पीछो कयो, जेके अॻिते वञी रोड ते बीहारियल मोटरसाइकिलुनि ते चढ़ी फरार थी विया। पुलिस जीअं ई वापसि थी त ॿीहर हथियारबंदनि घरनि मथां फायरिंग कई। तालीम हासिल करण लाइ कोशिश महिनत कंदड़ 11 क्लास जी शागिर्दियाणी खे तालीम हासिल करण ते ॻोठ जे शिरपसंद अनासरनि पारां मुसलसल परेशान कयो पियो वञे। अॻु सारिन जे देरे खे बाहि ॾिनी वई, जंहिंखां पोइ घर मां संदसि जी चोरी कई वई। गुज़िरियल राति संदन जे घर मथां फायरिंग करे हिरासा कयो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची